दादुमा ख़बरवार से शिरकंदासी पुलिस जा मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा 4 इश्तिहारी ऐं रिपोर्ट वारी गिरफ़्तार थिया आहिनि। कार्रवाई दौरान मुबारक पोस्तार नूर हसन चौहान कादिर बख्श ऐं ॿियनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस चवणु आहे दादुमा ख़बरवार सां शेयर कयूं पिया। पुलिस जा मुख़्तलिफ़ हंधनि ते छापाया पिया आहिनि। 4 इश्तिहारी ऐं रिपोर्ट वारी गिरफ़्तार थिया आहिनि। कार्रवाई दौरान मुबारक पोस्तार नूर हसन चौहान कादिर बख्श ऐं ॿियनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। दादू खां इहा अहम ख़बर मां ॾियूं पिया। पुलिस कार्रवाई कई आहे। पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया आहिनि। 4 इश्तिहारी रूपोश ॾोहारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। कार्रवाई दौरान मुबारक बोज़दार नूर हसन चौहान कादिर बख्श ऐं ॿियनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी ॾोहारनि खे गिरफ़्तार कयो आहे। जी नासिन खे आगाह कई पिया। दादू पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया आहिनि। 4 इश्तिहारी रूपोश ॾोहारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। कार्रवाई दौरान मुबारक पोस्तार नूर हसन चौहान कादिर बख्श ऐं ॿियनि खे गिरफ़्तार कयो पियो आहे। दादूमा ख़बरवार सां शेयर कयूं पिया। पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा आया आहिनि। 4 इश्तिहारी ऐं रिपोर्ट वारे गिरफ़्तार कया विया आहिनि। दादूमा तफ़सील मालूम कंदासीं इशफ़ाक़ मलिक खां। जी इशफ़ाक़ आगाह कजो। जी बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू SSP अब्दुल ख़ालिक पीरज़ादो जे हुकुम ते पुलिस जेको आहे सो ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ घेरो तंग करे छॾियो आहे। राति देर सां पुलिस जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा आया आहिनि। मंशात फ़रोश रूपोश इश्तिहारी ॾोहारियुनि में 4 ॼणा गिरफ़्तार करे वरिता आहिनि। SSP दादू जे तर्जुमान जो चवणु आहे त कुझु ॾींहं पहिरियां मंशात केस जो जेको डीलर आहे नूर हसन चौहान उहो फ़रार थी वियो पुलिस जी हिरासत मां माण्हुनि जे हुजूम मां। उनखे पुलिस जेको आहे सो ॿीहर गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। इन जो चवणु आहे त दादू SSP जे हुकुम ते जेको आहे ॾोहारियुनि ऐं मंशात फ़रोशनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ आहिनि। जी महिरबानी इशफ़ाक़ आगाह करण लाइ।